थी वियो, हाणे जा दफ़्तर वेड़जी अमालनामा खॼी वेंदा हलिया। पर 3 माण्हू अहिड़ा आहिनि जिन जे मरण खां पोइ बि उन्हनि जा दफ़्तर ज़मीन ते हूंदा आहिनि, अजर ऐं सवाबु लिखियो रहंदो आहे। उनजो सवाबु मुनक़ते न थींदो आहे, टुटंदो न आहे, सवाबु उनजो जारी रहंदो आहे। पहिरियों उहो माण्हू जंहिं पंहिंजे पोयों औलाद सालियो छॾियो, उनजे औलाद जे नेकियुनि जो अजुर ऐं सवाबु उनजे अबे अमड़ खे मिलंदो रहंदो। ॿियो उहो माण्हू जंहिं इल्मी ख़िदमत कई, इल्मु पढ़ी, इल्मु पढ़ाई, को किताब लिखियईं, त इन जे मरण खां पोइ बि इन जो अजुर ऐं सवाबु जारी रहंदो। ऐं टियों उहो माण्हू जंहिं आम रफ़ाही भलाई जो को कमु कयो, जेसीं ताईं उहा शइ मौजूदु हूंदी तेसीं ताईं उन माण्हू खे अजुर ऐं सवाबु मिलंदो रहंदो। सम्झो था? पहिरियों माण्हू उहो आहे जंहिंजो औलाद पुठियों सालियो हुजे, औलाद जंहिंखे बि अलाह साईं ॾिए उनजे मथां फ़र्ज़ु आहे त पंहिंजे औलाद जी सुठी तरबियत करे, सुठी तालीम ॾिए, सुठा सबक़ सेखारे, उनखे सुठो गस पंधु रस्तो सुठो सेखारे। सम्झो था? पंहिंजे औलाद खे हिकिड़ी नेकी जी ॻाल्हि सेखारणु बि 10 नेकियुनि जो सवाबु। ऐं औलाद जे लाइ भले खां भलो तोहफ़ो अबे अमड़ जे पारां भले में भलो तोहफ़ो आहे उनखे का सुठी ॻाल्हि सेखारणु। सम्झो था? मिसाल, तव्हां पंहिंजे बच्चे खे कलमो शरीफ़ पढ़णु सेखारियो, यादि करायो। जीअं ॻाल्हाइणु शुरू करे तव्हां हुनखे कलमो यादि करायो, कलमो हुनखे पको करायो। हाणे इहो सॼी ज़िंदगी कलमो पढ़ंदो रहंदो, जेतिरो सवाबु उन पुट खे मिलंदो ओतिरो तव्हांखे मिलंदो रहंदो। कलमो त अहिड़ो कलाम आहे जेको इंसान मुस्लमान हर ॾींहं में पढ़ंदो आहे। या पंहिंजे बच्चे खे सूरत फातिहा पढ़णु सेखारियो, सूरह फातिहा यादि करायो। हाणे इहा सूरह फातिहा अहिड़ी आहे जेका ॾींहं में माण्हू कई भेरा पढ़े थो। नमाज़ जी हर रकात में सूरह फातिहा पढ़े थो, कंहिंजे मरणे ते, कंहिंजे पढ़णे ते, कंहिंजे ख़ुशीअ में, कंहिंजे ग़मीअ में फातिहा त पढ़िजे ई पढ़िजे थी। त इहा फातिहा तव्हां पाण पंहिंजे बच्चे खे यादि कराए छॾियो, पोइ सॼी ज़िंदगी जेतिरा भेरा फातिहा पढ़ंदो जेतिरो सवाबु उन बच्चे खे मिलंदो ओतिरो तव्हांखे मिलंदो। तव्हांजो बच्चो नेक थी वियो, उहो नमाज़ूं पढ़ंदो, उहो हज कंदो, उमिरे ते वेंदो, मदीने जी हाज़िरी भरींदो, दुरूद सलाम पढ़ंदो, ख़ैर कंदो, ख़ैरात कंदो, मस्जिद जा पंदिड़ा कंदो, जेतिरो जेतिरो सवाबु उन बच्चे खे मिलंदो ओतिरो अबे ऐं अमड़ खे मिलंदो। पीउ मरी वियो, क़बर में पियो, पर पुठियों औलाद नेक साले छॾे वियो आहे न, त इहो मरण खां पोइ बि ॼणो नमो उनजो सवाबु जारी। सम्झो था? त जंहिंखे अलाह साईं औलाद ॾिनो आहे उनखे लाज़िम आहे त पंहिंजे बच्चनि खे सुठी तालीम ॾिए, सुठी तरबियत करे, सुठा सबक़ सेखारे, सुठी वाट वठाए। हबीबन करीमन फरमाए त पंहिंजे बच्चनि खे 3 ॻाल्हियूं ज़रूरु सेखारियो। हिकिड़ो, पंहिंजे बच्चनि खे पंहिंजे नबी जी मुहबत सेखारियो। ॿियो, पंहिंजे बच्चनि खे पंहिंजे नबी जे अहल बैतनि जी मुहबत सेखारियो। टियों, पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़णु सेखारियो। सम्झो था? इहे सुठा सबक़ पंहिंजे बच्चनि खे सेखारींदो त तव्हांजो अजुर ऐं सवाबु जारी रहंदो। हिकिड़ो असाबी हो, चए थो मां नंढड़ो हुयुसि, त
हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी मजलिस लगी पई हुई, मां जी ॿाहिरों आयुसि, परे हुयुसि, हबीबन मूंखे सॾु कयो, या बुनैया, ए बचड़ा, ए पुटड़ा, हेॾे आ। मूंखे पंहिंजे वेझो कयो, अॻियों फ्रूट रखियो हो, खाधे जी का शइ रखी हुई, वो साईं जन फरमायो त समिल्ला कुल बियमीनिक कुल मिम्मा यलीक, बचड़ा चओ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, पोइ हे फ्रूट खा, पंहिंजे पासे ॾों खा। समझो था? अवल बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़, पोइ सॼे हथ सां खा, पंहिंजे पासे खां खा। हाणे नंढड़े ॿार जी मदीने वारा साईं तरबियत पिया कनि। असां त चवंदा आहियूं वॾे माण्हू खे, बाबा वॾा वठी अचो त मां उन्हनि खे वाइज़ कंदुसि, तकरीर कंदुसि, मुबलिग आहियो, चवंदो वॾा माण्हू वठी अचो। पर मदीने वारा साईं नंढड़नि ॿारनि खे बि दीन सेखारनि पिया। असुल में बच्चा सुधरी विया त सॼो घर सुधरी पवंदो। ऐं नंढपण में जेका शइ सेखारी वञे न, अल इल्मु फि सिग़्र कन नक्श अलल हजर, नंढपण में जेका शइ सेखारी वञे सा ईअं जीअं पत्थर ते लीक, पत्थर ते जा शइ छपजी वञे उहा ड्रहंदी न आहे। नंढपण में जेका शइ सेखारजी वञे न बच्चे खे, उहा उनखे यादि रहंदी। त तव्हां पंहिंजे बच्चनि खे नंढपण में ई सुठा अक़ीदा सेखारियो, मदीने वारे साईं जी मुहबत सेखारियो, या रसूल अल्लाह चवणु सेखारियो, पीर मुर्शिद जे दरवाज़े ते वठी वञणु उन्हनि खे सेखारियो, उन्हनि खे पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जी तालीम ॾियणु सेखारियो, उन्हनि खे सुहिणा इख़लाक़ सेखारियो, सॼे हथ सां खाइणु सेखारियो, ऐं उथणु वेहणु ॻाल्हाइणु ॿोलाइणु, नंढे वॾे जी इज़त ताज़ीम उन्हनि खे सेखारियो, त इहा शइ जेका उन्हनि जे ज़हननि में छापिजी वई सा सॼी ज़िंदगी न विसरंदी। हाणे मां पंहिंजी ज़िंदगी जो तव्हांखे ॿुधायां थो, मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो, त मूं पंहिंजे ज़िंदगी में हज़ारे किताब पढ़िया आहिनि, हज़ारे किताबनि जो मूं मुतालियो कयो आहे, सिंधी में, उर्दू में, अंग्रेज़ी में, फ़ारसी में, अरबी में, इन्हनि ॿोलियुनि में मूं किताबनि जो मुतालियो कयो, हज़ारे किताब मूं पढ़िया आहिनि। पर किताब पढ़ां थो उहा शइ, ही ॻाल्हि हीअ आहे, ही मसइलो हीअं आहे, हीअं आहे, पर किताब पढ़ी बंदि कयो त वरी उहा ॻाल्हि विसरी थी वेंदी, हर ॻाल्हि यादि नथी बीहे। पर जेके बाबा साईं, मुंहिंजी अम्मा साईं जेके नंढपण में मूंखे सबक़ सेखारिया आहिनि, उहे छापिया बीठा आहिनि। उहे राति जो बि नथा विसरनि, ॾींहं जो बि नथा विसरनि, सुबुह जो नथा विसरनि, शाम जो नथा विसरनि, देश में नथा विसरनि, परदेस में नथा विसरनि। जेका अबे अमड़ जेका शइ सेखारी आहे न ज़हन जे तख़्ती ते, उहा छापी बीठी आहे। सम्झो था? त हींअर फितना वॾा आहिनि, नवां नवां मज़हब, नवां टोला, नयूं जमायतूं, नयूं ॻाल्हियूं, रोज़ हिकिड़ो नओं तबलो थो वॼे पियो, नई ॻाल्हि रोज़ानो, हिकिड़ी सदियुनि खां वठी मञियल ॻाल्हि आहे जंहिंमें कंहिंखे शक शुबो ई न आहे। हींअर ई मुल्ला जेके आहिनि न, इहे वॾा फ़साद त मुल्लो था मचाए, फ़साद जी जड़ मुल्लो आहे, फितनेबाज़ मुल्लो। त उहे जेके सदियुनि खां वठी हिकिड़ा मञियल अक़ीदा आहिनि, उन्हनि में वरी खंजाणा विझी माण्हुनि जे ज़हननि खे शकनि शुबनि में मुब्तला था कनि। इन जे करे पंहिंजे बच्चनि जी जेका तव्हां तरबियत कंदव न, उहे उन्हनि खे ॻाल्हियूं ज़हन में छापिजी वेंदियूं। मुंहिंजे बाबे जो अक़ीदो ही हुयो, मुंहिंजे अम्बड़ जो तरीक़ो ही हुयो। त पंहिंजे औलाद खे सुठी ऐं सुहिणी तरबियत जंहिं कई, औलाद सुधरी पियो, इहो तव्हांजो सालिह अमल आहे, इहो तव्हांजो सालिह अमल आहे, जेको तव्हांखे दुनिया में बि कमु ईंदो, तव्हांखे आख़िरत में बि कमु ईंदो। ऐं ॿिए नंबर ते पोइ इल्मी कारनामो सरंजाम ॾिए। मिसाल इल्मु पढ़े, वरी ॿियनि खे पढ़ाए, आलिम बणाए,
हाफ़िज़ बणाए या